बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों त मां पंहिंजो चैनल, मुंहिंजे शहर जो चैनल आहे, पंहिंजो लोकल चैनल आहे जेकब न्यूज़ खे इहो चवंदुमि त जंहिं नमूने जेकब न्यूज़ कमु करे थो, तमामु सुठो कमु थो करे, मां उनखे एप्रीशिएट कयां थो ऐं इन खे कंटिन्यू कयो। ही चैनल जेको आहे को जुगाड़ नथो करे, बाक़ी महिनत करे पैगाम ॾिए थो ऐं पंहिंजी ॾाढी महिनत थो करे। उनजे लाइ मां जेकब न्यूज़ खे मुबारकबाद ॾियां थो ऐं उन सां गॾोगॾु मां पंहिंजे जेकाबाद वारनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त मुंहिंजा दोस्तो, ही करोना वायरस आहे, ही ॾुखियो वक़्तु आहे, सभिनीनि जे लाइ ॾुखियो वक़्तु आहे, पर रब जी महिरबानी आहे हिन वक़्तु ताणी असांजे शहर में या असांजे डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो केस पॉज़िटिव आयो, उहो बि अल्हम्दुलिल्लाह क्वारंटाइन करण खां पोइ उहो बि नेगेटिव थी वियो आहे। हिन टाइम एज़ अ सच आइडेंटिफाई केस कोई न आहे, पर जीअं तव्हांखे ख़बर आहे ही वायरस कराची में तेज़ी सां फैले थो, हिन जा हैदराबाद में केसिस अची विया। हाणे वॾी ॻाल्हि, घणो परे न वञूं त झटपट डेरा अलाह या झटपट जेको हितां 10-12 मिंट जी ड्राइव ते आहे, बल्कि सफ़ा गॾु आहे जेकाबाद सां, उते बि केसिस अची विया आहिनि, टीपुल में केसिस अची विया आहिनि ऐं टीपुल ऐं झटपट जे माण्हुनि जो ऐं जेकाबाद जे माण्हुनि जो ओॾे अचु वञण जो ॾाढो एक्सेस आहे। हुननि जा माण्हू हेॾे ईंदा आहिनि, असांजा माण्हू होॾे वेंदा आहियूं। हाणे माना ही बीमारी तव्हांजे बिल्कुलु डोर स्टेप्स ते माना पाड़े में अची वियो आहे। हाणे तव्हांखे वधि में वधि एहतियात करिणो आहे। जेसिताईं लॉकडाउन गवर्नमेंट कयो आहे, तव्हां ॿाहिरि न निकिरो ऐं उन खां पोइ अगरि लॉकडाउन ख़तमु बि थिए थो त तव्हांखे पंहिंजो ख़्यालु पाण करिणो आहे। तव्हां कंहिंसां न मिलो, हथ न मिलायो, तव्हां साबुण सां बार बार पंहिंजा हथ वॉश कयो, पंहिंजा हथ पंहिंजे फेस ते, पंहिंजे अखि ते, पंहिंजे नक ते, पंहिंजे कन ते न खणी वञो, फेस ते न खणी वञो ऐं माण्हू सां परे थी ॻाल्हायो, उन्हनि ॾे डिस्टेंस रखो, छोकी जेसिताईं सोशल डिस्टेंसिंग न थींदी हिन बीमारी में त हे बीमारी न छॾंदो। ऐं हीअ बीमारी अहिड़ी आहे, हे न हवा में आहे न किथे आहे, ही सरफेस ते आहे, ही पियो हूंदो, पई मरी वेंदो अगरि तव्हां हिन खे पाण पंहिंजे घर न वठी वेंदो। इन खे तव्हां पाण परे कयो, पंहिंजे घर न वठी वञे, घर में रहो पंहिंजे ॿारनि सां, बचड़नि सां। जेसिताईं लॉकडाउन आहे, लॉकडाउन खां पोइ बि जेके बि हिफ़ाज़ती तदबीर आहिनि तव्हांखे पाण करणा आहिनि, तव्हां पाण गॾिजी इहो कंदव त इनशाअल्लाह असांजो शहर महफ़ूज़ रहंदो, असांजो डिस्ट्रिक्ट महफ़ूज़ रहंदो। तव्हांजी महिरबानी।